अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी ऐं जेकर मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं, जुल्द ॿियो, बादशाहनि, वज़ीरनि ऐं सौदागरनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड, जामशोरो सिंध। छापो 5 जनवरी 2014 ईस्वी। कहाणी आहे कोढ़ियो बादशाह ऐं वफ़ादार तोतो। हीअ ॻाल्हि उतर ताल के लाड़काणे मां ग़ुलाम नबीअ खां मिली। हिकिड़ो बादशाह जंहिंखे कोढ़ जी बीमारीअ अहिड़ो अची वरायो जो सॼो बदन वठिजी वियुसि। उहा जाइ न हुयसि जंहिं ते आङुर रखी सघिजे। सॼो बुत फटनि फुरणियुनि सां लिंबजी वियुसि, जंहिंमां बदबू पईंदी हुई, जंहिं करे को बि माण्हू हिन जे वेझो कोन वेंदो हो। वीचारा नौकर चाकर बि लाचार मुंहं ते कपिड़ो रखी टहल टकोर लाइ वटसि वेंदा हुआ, पर घड़ी ॿ घड़ियूं तरसी बीठे ई वटांसि मोटी ईंदा हुआ। बादशाह वीचारे इलाज कराइण खां कीन घटायो। लख लुटाए छॾियईं, पर कुदरत अहिड़ी जो कख जेतिरो बि फ़ाइदो कोन थियुसि ऐं थींदे थींदे मथां वार बि अची अछा थियसि। आख़िरकार सभिनी पासनि खां नाउमीद थी मुल्क राज जा मामला वज़ीर जे हवाले करे कारा कपिड़ा पाए शाही मालात जे अॻियां चौवाटे ते ऊंधी मंझी करे वञी वेही रहियो। उन चौवाटे तां हर रोज़ु केतिरा ई देश परदेस जा फ़क़ीर ऐं दरवेश पिया लंघंदा हुआ ऐं बादशाह बि सभिनी खां इलाज लाइ ॾस पता पियो पुछंदो हो, पर कंहिं बि हिन खे को अहिड़ो ॾसु कोन ॿुधायो जंहिंमां हू चङो भलो थिए। हिकिड़े ॾींहुं कंहिं ॾूरां ई विलायत जो हिकिड़ो झूर पोड़ो सैलानी फ़क़ीर अची लंघियो, जंहिंजे कननि जूं पापड़ियूं बि पे धुॾियूं। तंहिं बादशाह खे ॾसु ॾिनो त पूरा 40 ॾींहं लाॻीता तोते जे रत सां तड़ु करियो, उमेद त कोढ़ जो चुटो बि न रहंदो ऐं गुलाब जे गुल जहिड़ा थी पवंदव। सैलानी फ़क़ीर त बादशाह खे उहो ॾसु ॾेई पंहिंजी वाट वठी वेंदो रहियो, पर बादशाह खे अची फ़िक्र वरायो त एतिरा तोता अचनि किथां जो रोज़ु उन्हनि जे रत सां तड़ु करे सघिजे। नेठि बादशाह चौवाटे तां उथी पंहिंजे महिलात में आयो ऐं अचण सां नौकरनि खे हुकुम ॾिनई त हिकदमि शहर में पड़ो घुमायो त अॼु खां वठी 40 ॾींहंनि ताईं जेको बि माण्हू जेतिरा बि तोता बादशाह वटि आणींदो तंहिंखे ओतिरो इनाम मिलंदो। सॼे शहर में पड़ो घुमी वियो। जंहिं बि उहा ॻाल्हि ॿुधी थिए सो अजब में पइजी थिए वियो। पोइ इनाम जे लालच में हर को माण्हू तोतनि हथु करण लाइ तीर कमान हथ में खणी झंग में काहे पियो। ख़ुदा जी कुदरत अहिड़ी थी जो अञा माण्हू तोतनि ॻोल्हण लाइ शहर मां निकिरी झंग में घिड़िया ई मस त सख़्तु तूफ़ान सां गॾु मींहुं अची वठो ऐं सभु माण्हू उन ई ॾींहुं जीअं ख़ाली हथे विया हुआ तीअं पोएं पहिरें मोटी आया। उन ई शहर में हिकिड़ो ग़रीब काठियर रहंदो हो, जंहिं वीचारे वटि घर में सॼो ठिकर बि कोन हूंदो हो ऐं ॾियारी जॾहिं झंग मां काठियूं करे ईंदो तॾहिं उहे विकिणी अटे लप वठी वञी पंहिंजे बचनि जो गुज़रान कंदो हो। उन ॾींहं जो मींहुं वठो ऐं तूफ़ान लॻो, तंहिं करे हीउ वीचारो मुंझी पियो त हाणे छा कजे। ख़्यालु कयईं त अॼु पुसियल काठियूं मूं ग़रीब खां केरु वठंदो, पर वरी बि पंहिंजनि बचनि जो वीचार करे कुहाड़ो कुल्हे ते रखी उन ई मींहं वाव में उथी झंग ॾांहुं रवानो थियो। झंग में घुमंदे घुमंदे हिकिड़े वॾे बण जे वण ते वञी नज़र पियसि, जंहिंजे थुड़ जो हिकिड़ो पासो सुको ठूठ थियो बीठो हो ऐं मींहं जी कणी बि मथसि कान पई हुई। काठियर ॾाढो ख़ुशि थियो ऐं लाहींदे कुल्हे तां कुहाड़ो अची थुड़ खे वरिताईं। अञा 2-4 धक मथि हयाईं त थुड़ मां हिकिड़ो तोतो निकिरी आयो, जंहिं हिन खे चयो त अदा काठियर, ख़ुदा जे वास्ते हिन थुड़ खे ॿियो धकु न हणजांइ जो मुंहिंजा बचा मींहं में पिसी मरी वेंदा। काठियर जवाबु ॾिनुसि, तां ग़रीब माण्हू आहियां, मुंहिंजो ऐं मुंहिंजे बचनि जो पेट गुज़र हिननि काठियुनि ते आहे। हिन मींहं वाव में हेॾे रोलड़े खां पोइ मस हीउ सुकल थुड़ हथ आयो हथ में, सो हीउ न वढियां त काठियूं किथां कंदुसि ऐं राति पंहिंजनि बचनि जी तोण कीअं पूरी कंदुसि। तोतो ॾाढो शशदर थियो ऐं ॿी का वाह न ॾिसी काठियर खे चयाईं त मूंखे खणी हली बाज़ार में विकिण, तोखे चङा पैसा मिलंदा, पर महिरबानी करे हिन थुड़ खे न वढ। काठियर तोते जी उहा ॻाल्हि क़बूल कई ऐं तोतो खणी शहर ॾांहुं रवानो थियो।
काठियार जॾहिं शहर में आयो तॾहिं बादशाह जा नौकर हिन जे हथ में तोतो ॾिसी हिन ॾांहुं डोड़ी आया ऐं खेसि बादशाह वटि वठी विया। बादशाह तोते खे ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो ऐं काठियार खे चयाईं त ए शख़्स, तोखे जस हुजे जो अहिड़े मींहं ऐं तूफ़ान में मुंहिंजे लाइ तोतो खणी आयो आहीं। हाणे जेकी घुरिणो हुजई सो घुर। काठियार चयो, जीअंदा क़िबला, आउं हिकु ग़रीब काठियार आहियां, मूंखे छा मजाल जो अव्हां खां कुझु घुरां। ॾींदा त बि अव्हां जो अहसान, न ॾींदा त बि अव्हां जो अहसान। साईं जन खे दुआऊं कंदो हलियो वेंदुसि। उते तोते बादशाह खे चयो त जीअंदा क़िबला, हिन ग़रीब खे 40 मोहरूं इनाम ॾियो, तव्हांखे दुआऊं कंदो वञे। बादशाह तोते खे ॻाल्हाईंदो ॾिसी अचरज में पइजी वियो ऐं हिकदमि उन जे चवण ते काठियार खे 40 मोहरूं इनाम ॾिनई। काठियार मोहरूं वठी दुआऊं कंदो वञी पंहिंजनि ॿारनि बचनि सां ख़ुशि थियो। बादशाह पोइ नौकरनि खे हुकुम ॾिनो त छुरी खणी अचो त तोतो कोई उन जे रत सां तड़ करियां त हिन मूज़ी मर्ज़ मां को छुटकारो मिले। बादशाह जो हुकुम ॿुधी तोतो ॾकी वियो ऐं ॾाढी आज़ी न्याज़ीअ सां बादशाह खे अर्ज़ु कयईं त जीअंदा क़िबला, मूं हिकिड़े तोते जे रत मां अव्हां हिकिड़ो तड़ बि करे की न सघंदा। अव्हां खे हिन मूज़ी मर्ज़ खां छुटण लाइ घणेई तोता घुरिजनि। तंहिं करे ॿियनि तोतनि जी जान बख़्शी करे रुॻो मूं हिकिड़े जे खंभनि खे पटे उनखे पाणीअ में काढ़े उन सां फ़क़ति हिकिड़ो भेरो तड़ करियो त ख़ुदा जे हुकुम सां अव्हां जे बदन ते कोड़ जो हिकु टिको बि कोन रहंदो। बादशाह खे तोते जी ॻाल्हि ते वेसाह अची वियो। पोइ उन जे चवण मूजिबि तोते जा सभई खंभ पटाए पाणीअ में टहिकाइण जो हुकुम ॾिनई। नौकरनि हिन जा सभई खंभ पटे पाणीअ में टहिकाए बादशाह खे अची इतलाउ ॾिनो ऐं तोते खे घोड़नि जी कुड़ में फिटो करे छॾियऊं। बादशाह इमाम खाने में वञी कपिड़ा लाथा ऐं पंहिंजे बदन ते पाणी ओतणु लॻो। जीअं जीअं मथां पाणी विझंदो वियो तीअं तीअं कोड़ जा फट विया लहंदा ऐं जॾहिं सभु पाणी ख़तमु थी वियो तॾहिं सॼे बदन जी चमड़ी गुलाब जे गुल जहिड़ी नरम थी पियसि। बादशाह उहो हाल ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो ऐं अल्लाह ताला जो शुक्र कयईं। उन जी ख़ुशीअ में केतिरा ॾींहं ख़ैर ख़ैरातूं कयईं ऐं आए उहे ग़रीब गुरबे खे बेहिसाब खारायईं पहिरायईं। थोरनि घणनि ॾींहंनि खां पोइ बादशाह ख़ुशि चङो भलो थी मोटी अची तख़्त ते वेठो ऐं वज़ीर खां मुल्क जो कारोबार वठी पंहिंजे हथु करे सॼो कमुकार पाण संभालणु लॻो। उन जे विच में तोते बि घोड़नि जी कुड़ में धिका खाई नेठि नवां पर कढिया ऐं अची उॾामण जहिड़ो थियो। उते तोते ख़्यालु कयो त बादशाह खे वञी संदसि चङ भलाईअ जूं मुबारकूं बि ॾियां ऐं अर्ज़ु बि करियांसि त हाणे मूंखे मोकल ॾे त वञी बचनि भेड़ो थियां। उहो ख़्यालु करे तोतो उॾामी बादशाह वटि वियो ऐं संदसि साम्हूं पट ते वेही खेसि मुबारकूं ॾिनई। उन ते बादशाह तोते खे खणी पंहिंजी झोलीअ में विहारियो ऐं अखियुनि मां ॻोढ़ा किरी पियसि। तंहिं ते तोते बादशाह खे अर्ज़ु कयो त जीअंदा क़िबला, अव्हां खे बाक़ी कहिड़ो ग़मु आहे जो एतिरो ग़मगीन पिया ॾिसिजो। तॾहिं बादशाह चयो त ॾुखु अथमि त पंहिंजी पीरीअ जो सॼी जवानी कोढ़ में कटिजी वई, मथां अची पीरीअ वरायो आहे। कोढ़ मां छुटुसि त बि कहिड़ो छुटुसि। उते तोते चयो त बादशाह सलामत, जे मोकल मिले त अव्हां जे पीरीअ जो बि इलाजु करियां। बादशाह मुर्की जवाबु ॾिनुसि त मियां मिठू, मुंहिंजे पीरीअ जो भला कहिड़ो इलाजु कंदे। तोते अर्ज़ु कयो त साईं, मूंखे हिकिड़ी विलायत जी ख़बर आहे जिते हिकु अहिड़ो मेवो आहे जंहिंखे जेकॾहिं को पोड़ो खाए त जवान थी पवे। बादशाह खे ॾाढो अजब लॻो। सो तोते खे चयाईं त आउं तोखे मोकल त खणी ॾियां, पर तूं अलाए जे मोटी अची या न। तोते चयो त साईं, आउं अव्हां जो ख़रीद कयल बानू आहियां ऐं जेसीं ताईं अव्हां मोकल न ॾींदा तेसीं ताईं आउं केॾांहुं बि कोन वेंदुसि। बादशाह खे तोते जे ॻाल्हि ते वरी बि वेसाह आयो ऐं हिन खे उन मेवे आणण लाइ मोकल ॾिनई। तोतो बादशाह खां मोकिलाए रवानो थियो। उॾामंदे उॾामंदे मंज़िलूं कंदे सायूं पटींदे थोरे घणे ॾींहं नेठि अची उन जे मुल्क में पहुतो जिते उहो मेवो हो। उते जे पखियुनि हिन ॿिए मुल्क जे तोते खे ॾिसी अची हिन सां झेड़ो कयो, पर संदसि ज़ात जे तोतनि हिन जो पासो वरितो ऐं हिन खे छॾाए पाण वटि वठी आया ऐं ॾाढी टहल टकोर कयाऊंसि। उन्हनि तोतनि हिन खां उते अचण जो सबबु पुछियो, जंहिं ते हिन सॼो हाल करे ॿुधायुनि ऐं चयाईं त मूंखे हेतिरी तकलीफ़ रुॻो उन मेवे खे हथु करण लाइ सठी आहे।
तंहिं करे महिरबानी करे मूंखे उहो मेवो आणे ॾियो त मोटी वञा उन ते 2-3 तोता उतां वठी उॾाणा ऐं थोरे वक़्त में उहो मेवो आणे हिन खे ॾिनऊं। तोतो मेवो वठी हिननि खां मोकिलाए रवानो थियो ऐं उॾामंदे कनि ॾींहंनि खां पोइ वरी बि अची बादशाह वटि हाज़िर थियो। बादशाह मेवो ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो ऐं हिकदमि खणी थे खाधाई, पर वज़ीर उथी अदब सां अर्ज़ु कयो त जीअंदा क़िबला, उहो हिकिड़ो मेवो आहे जेको रुॻो अव्हांखे जवान कंदो, तंहिं करे छो न उन खे पोखायूं, जीअं रायत जो हर घुरजाऊ शख़्स उन खे खाई जवान थिए। बादशाह खे वज़ीर जी सलाह ॾाढी वणी। सो पंहिंजे मालीअ खे घुराए मेवो ॾेई चयाईंसि त हिन मेवे खे चङीअ तरह पोख ऐं उन जी अहिड़ी ख़बरदारी रख जो साल अंदरि मेवे जो वणु तयारु थी पवे। माली मेवो वठी अची बाग़ में पोखियो। थोरनि घणनि ॾींहंनि खां पोइ उन मेवे जो सलो ज़ाहिरु थियो, जेको आहिस्ते आहिस्ते वधी वणु थियो ऐं साल ई कीन गुज़रियो त फर झलियाईं। हिकिड़ी राति ॾाढी ज़ोर सां हवा लॻी। हवा जे झूटे ते हिकिड़ो मेवो वण मां छिॼी अची पट ते किरियो। इतफ़ाक़ सां हिकिड़ो कारीगर नांग अची उतां लंघियो, जेको मेवे ते ज़हर हारे हलियो वियो। सुबुह जो माली अची ॾिसे त वण हेठि मेवो किरियो पियो आहे। हिन उहो मेवो खणी अची बादशाह खे ॾिनो। बादशाह मेवो ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो ऐं उन खे खाइण ते हो त वज़ीर वरी बि उथी बीही अदब सां अर्ज़ु कयो त साईं, मुल्कनि में ड्रोह बि थींदा आहिनि, तंहिं करे मुंहिंजी सलाह उहा आहे त पहिरीं उन मेवे जो हिकु टुकुरु कंहिं कुराड़े कुते खे खाराए ॾिसो त हीउ कुतो बि जवान थिए थो या न। बादशाह हुन जी सलाह ते मेवे जो टुकुरु खणी कुते ॾांहुं उछलायो। कुते अञा मेवो खाधो ई मस त अची फतिकणु लॻो ऐं थोरीअ देरि खां पोइ उते जो उते छड़ियूं हणी हणी मरी वियो। बादशाह उहो हाल ॾिसी कावड़ में तपी ॻाढ़ो थी वियो ऐं तोते खे पिंजरे मां कढी टुकड़ा टुकड़ा करे छॾियईं। पोइ मालीअ खे हुकुम कयाईं त उन ज़हरीले वण जे चौधारी ढींगरनि जो वॾो लोड़ो ॾेई छॾ त जीअं को बि माण्हू उहो मेवो न खाई सघे। माली हुकुम मिलण सां ई बाग़ में आयो ऐं वण जे चौधारी वॾो लोड़ो ॾेई छॾियईं। उन शहर में 2 कुराड़ा ज़ाल मुड़ुस रहंदा हुआ, जेके रोज़ानो पाण में पिया झेड़ो झटो कंदा हुआ। हिकिड़े ॾींहुं कुराड़ी ज़ाल अहिड़ो त अची कक थी जो पाण खे मारण लाइ घरां निकिती ऐं सिधी बादशाह जे बाग़ में अची ज़हरीले वण मां मेवो पटे खाइण लॻी। पर हिन जो मरण त परे रहियो, उटलंदो हूअ घड़ीअ में जवान थी पई। कुराड़ीअ पंहिंजो उहो हाल ॾिसी ॾाढी ख़ुशि थी ऐं वण मां 2-3 मेवा पटे पाण सां खणी आई ऐं अची मुड़ुस खे चयाईं त अड़े कुराड़ा, ख़ुशि त आहीं? उन ते कुराड़े जवाबु ॾिनुसि त माई मिड़ोई हयातीअ जा ॾींहं पूरा करणा आहिनि। कुराड़ीअ चयसि त मारिया, आउं तुंहिंजी ज़ाल आहियां। पाण मारण लाइ मूं वञी ज़हरीले वण जो मेवो खाधो त जवान थी पई आहियां। इजो हीउ ॾिस, तुंहिंजे लाइ बि मेवो खणी आई आहियां, तूं बि खा त जवान थी। कुराड़े मेवो वठी खाधो त उहो बि जवान थी पियो। 2 ज़ाल मुड़ुस हिक ॿिए खे जवान ॾिसी ॾाढो ख़ुशि थिया ऐं उन ई ख़ुशीअ में सिधा बादशाह वटि विया ऐं अर्ज़ु कयाऊं त बादशाह सलामत, असीं अव्हांजी रयत आहियूं। असीं 2 ज़ाल मुड़ुस कुराड़ा हुआसीं, हयातीअ मां कक थी अव्हां जे बाग़ जो ज़हरीलो मेवो खाधोसीं त जवान थी पिया आहियूं। बादशाह हिननि जी उहा ॻाल्हि ॿुधी अचरज में पइजी वियो ऐं हिकदमि मालीअ खे उन मेवे आणण लाइ हुकुम कयाईं। जॾहिं मेवो आयो तॾहिं बादशाह हिकिड़ो मेवो पंहिंजे पोड़े घोड़े खे खारायो, जेको खाइण शर्त जवान थी पियो ऐं दड़ाइण लॻो। उते बादशाह खे बि एतबार आयो ऐं उहो मेवो पाण बि खाधाईं, जंहिं करे हू पोड़े मां जवान थी पियो। पोइ बादशाह खे तोतो यादि आयो ऐं पछताइण लॻो त नाहक वफ़ादार तोते खे मारियुमि, पर ॾुधो खीरु वरी थणे कोन पवंदो। तंहिं करे बादशाह पंहिंजी जवानीअ खे ॾिसी ख़ुदा ताला जो शुक्रानो बजाईंदो ऐं ॾाढियूं ख़ैर ख़ैरातूं कयाईं।